हरे कृष्ण। तो असांजो हे प्रोग्राम असांजो भक्त पाकिस्तान में ऑर्गेनाइज कंदा आहिनि हर हफ़्ते। पहिरों बे स्ट्रीम यार्ड ते कंदा हुया, त मां उन्हनि खे रिक्वेस्ट कई थी कि ज़ूम ते करो त ॿिया बि हितां हिंद जा बि भक्त जुड़ी सघंदा। इन करे असां पोइ मोकिलियो। ॿिए हफ़्ते अञा ज़्यादा असां कोशिशि कंदासीं ज़्यादा में ज़्यादा भक्त जुड़नि। त अॼु सम्झो पहिरियों ॾींहुं आहे जेके नया भक्त जुड़नि था, त पोइ असां कोशिशि कंदासीं अॻिते अञा भक्तनि खे जोड़ण जी। हरे कृष्ण। त असां अॼु चर्चा कंदासीं कि जगन्नाथ भगवान केरु आहे। अॼु जगन्नाथ रथ यात्रा भी मनाई वई। सॼे विश्व में जगन्नाथ रथ यात्रा हर जगह चङनि स्थाननि ते भारत में तव्हां ॾिसंदव अॼु तमामु मींहुं किरियो आहे, इलाही बारिश थी आहे, लेकिन तॾहिं बि भक्त जेके आहिनि असांजो बॉम्बे में मीरा रोड मंदिर जी रथ यात्रा हुई, जुहू में रथ यात्रा आहे 2 ॾींहंनि खां पोइ, त उते सभु छतरी खणी करे, भगवान भी छतरी खणी, सभु भक्त छतरी खणी करे रथ खींचनि था। त केरु आहे जगन्नाथ? जॾहिं भगवान जो दर्शन खणंदा आहिनि भक्त, जॾहिं भगवान जो दर्शन वठंदा आहिनि भक्त, त भक्तनि जे अंदरि भाव जागृत थींदो आहे भक्तिअ जो। जेतिरो असां शुद्ध थींदा वेंदासीं ओतिरो असांजो भाव जागृत थींदो वेंदो। पूर्ण शुद्ध हूंदासीं त जेको भाव असांजो थींदो, प्रेम जागृत थींदो, कृष्ण जे प्रति प्रेम ईंदो। हाणे कृष्ण जॾहिं पाण पंहिंजी कथा पंहिंजी लीलाऊं ॿुधी करे जॾहिं कृष्ण भाव में अची वञे त पोइ छा थींदो सोचो। वॾी ॻाल्हि आहे। त कृष्ण भगवान जॾहिं पंहिंजी कथा ॿुधी करे भाव में ईंदो आहे त हे जगन्नाथ जो रूप इहो वठंदा भगवान। त जगन्नाथ केरु आहे? जगन्नाथ भगवान कृष्ण आहे जेको पंहिंजे ही भाव में आहे। तो जगन्नाथ भगवान जो प्राकट्य रथ यात्रा कदी को थी हले? 15 करोड़ और 34 सालन को। कदी को 15 करोड़ और 34 लख सालन को ये रथ यात्रा हले पई थी। हर साल भगवान साल में एक ॾींहुं इन ॾींहं ते ॿाहिरि पंहिंजे रथ में वेंदा आहिनि, 9 ॾींहं ॿाहिरि रहींदा, पोइ वरी वापसि मंदिर में ॿिए मंदिर में रहींदा, जंहिंखे असां गुंडीचा मंदिर जे नाले सां सुञाणींदा। त जगन्नाथ जो प्राकट्य जी चङी लीलाऊं आहिनि। हाणे असां सभु त न करे पाईंदासीं। महाराज इंद्रद्युम्न 15 करोड़ 34 लख साल पहिरियों जंहिंजी राजधानी ओॾी महिल अवंतिका यानी अॼु जो उज्जैन में रहंदा हुया, उन्हनि खे भगवान जो दर्शन करणो हो। त पंहिंजे भक्त खे मोकिले करे, ब्राह्मणनि खे मोकिले पतो लगाई, हिकिड़े ब्राह्मण पतो लगाई कि नील माधव जेको भगवान आहे उस साक्षात भगवान उड़ीसा में पुरी में रहंदा। इंद्रद्युम्न महाराज सभिनि खे वठी विया त उते पूरो तूफ़ान अची वियो और सभु ढकिजी वियो रेत सां। वॾो भगवान जे अरेंजमेंट सां वॾो तूफ़ान आयो। त असां इहो बि ॾिसंदा आहियूं कि संसार में जेको हेठि मथे हले पियो थो, लेकिन सभु भगवान जे कंट्रोल में आहे। जीअं नंढो ॿार आहे, 8-10 नंढा ॿार आहिनि, उमिरि हुनजी 2 साल 2.5 साल 8-10 ॿार, ऐं ईअं त हथु रखे बीठा हुयो, हो तमामु कोशिशि कंदा, उछलण जी कोशिशि कंदा, हेठि मथे उछलंदा, प्रयास कंदा, लेकिन तव्हांजे हथ खे न छुई सघंदा, तव्हांजे हथ जे हेठि ई रहंदा। ईअं ई असां मनुष्य आहियूं, असां जीवात्मा आहियूं, असां केतिरो बि उछली वठूं, हमेशा भगवान जे कंट्रोल में ई रहंदासीं। छोकि असांजो इहो रूप जेको असांजो स्वभाव आहे, इहो भगवान जी सेवा करणु। त भगवान जे
अरेंजमेंट्स नो सॼो तूफान अची वियो, भगवान पाण हली वियो, क्योंकि भगवान हाणे ॿिए रूप में अचण वारो आहे। कृष्ण बलराम ऐं सुभद्रा ये टई पंहिंजे कथाऊं ॿुधी करे अहिड़े रूप में अची विया जिन हथ ऐं पेर शरीर जे अंदरि हली विया, आँखियूं वॾियूं वॾियूं थी वियूं। जॾहिं असां कुझु ॿुधंदा आहियूं कि हीअं बि थियो हूअं बि थियो त अखियूं कीअं वॾियूं थी वञनि, है न, हैरानी थी वेंदी आहे। त भगवान पंहिंजी कथा ॿुधी करे अच्छा ईअं बि थियो हूअं बि थियो करे अखियूं वॾियूं थी वियूं। त उहो रूप नारद मुनीअ ॾिठई। नारद मुनि रूप ॾिठे, ताड़ी वॼाई, जे प्रभु मां इहो रूप ॾिसी वरितो, मां इहो रूप ॾिसी वरितो। भगवान चई ठीकु आहे ॾिसी वठि, लेकिन इहो सीक्रेट आहे बाबा, इहो ॿाहिरि न कढणो आहे। चई प्रभु ठीकु आहे ॿाहिरि न कढणो, वरदान त ॾियो। चई वरदान छा ॾियो बाबा? चई तव्हांजो दर्शन मिलियो आहे, भगवान जो दर्शन, छा बिना वरदान हली वञूं छा खाली? तव्हांजो नालो ख़राबु थींदो। अगरि कोई नंढो माण्हू कोई वॾे वटि वञे ऐं वॾो कुझु न ॾे, ख़ाली हथ मोकिलाए छॾे त सुठो थोड़ी लॻंदो। कुझु त ॾेई करे मोकिलिजे न। त कृष्ण जी ठीकु आहे भाई गुरु वरदान। नारद मुनि चई मां इहो वरदान घुरां थो कि तव्हां टई हिन रूप में जेको मां ॾिठो, हिन रूप खे तव्हां सॼे संसार खे ॾेखारो। कृष्ण चई बाबा हे त फसाइण जी ॻाल्हि थो करे। चई हाणे जेको बि आहे इहो रूप सॼे संसार खे ॾिसणो आहे। भगवान चई ठीकु आहे, मां ईंदुमि जगन्नाथपुरी में प्रकट थींदुमि। उहो जगन्नाथ बलदेव ऐं सुभद्रा इहो रूप आहे जंहिंमें ॾिसंदव त हथ पूरा कान्हनि, पेर पूरा कान्हनि, अखियूं वॾियूं वॾियूं। इहो रूप नारद मुनि जी इच्छा सां हिते भगवान इहे प्रकट कर। इंद्रदुम्न महाराज के माध्यम ठाहे करे भगवान इहो रूप प्रकट कर। हाणे भगवान मंदिर में वेठा, तव्हां हर मंदिर में ॾिसंदव त अलॻि अलॻि जॻह ते उत्सव मूर्ति जेके हूंदियूं आहिनि, जेके भगवान जो ॿ विग्रह हूंदा आहिनि, हिकिड़ो वॾो विग्रह हूंदो आहे, हिकिड़ो नंढो विग्रह। नंढो विग्रह ॿाहिरि घुमण यात्राऊं करण, है न, भगवान खे बि खपे न। भगवान थोड़ी हिकु जॻह ते वेठो हूंदो आहे। तव्हां लीलाऊं ॿुधंदा आहियो कृष्ण जी कि अॼु यमुना किनारे वियो ऐं कालिया जो दमन कयो, अॼु वरी अघासुर खे मारियईं, अॼु बकासुर खे मारियईं, अॼु हिन खे मारे हुन खे मारे। त भगवान त पूरो ब्रज घुमंदो। त जगन्नाथ उहो ई कृष्ण आहे। चई मां वेंदुमि थोरो ॿाहिरि घुमण। ऐं स्पेशली अॼु खां 15 ॾींहं पहिरियों स्नान पूर्णिमा मल्हाई। स्नान पूर्णिमा मतलब जंहिं ॾींहुं जगन्नाथ भगवान प्रकट थियो हिन पृथ्वीअ ते। त उहो स्नान पूर्णिमा में भगवान पंहिंजे मंदिर मां ॿाहिरि निकिरे करे वॾो स्टेज ठाहींदा आहिनि जगन्नाथपुरी में, उते स्नान कराईंदा आहिनि। जगन्नाथ, सुभद्रा ऐं बलदेव टिनिनि खे स्नान कराईंदा। त हाणे रेगुलर स्नान त भगवान कंदा कान, त भगवान लीला कई कि भाई मां साल में हिकु बार अहिड़ो स्नान थो करां पियो त मूंखे बुखार थी पियो, थधि लॻी पई। त भगवान खे अंदरि वठी ईंदा आहिनि, दरवाजा सभु बंदि, चई कोई दर्शन न। भगवान हिन महिल आराम कंदो। लीला भगवान काॾो बीमार पईंदो, त लीला भगवान करे थो। त भगवान 15 ॾींहं अंदरि रहण खां पोइ कल्ह दर्शन खुलियो, और टियों ॾींहुं राति जो खुलंदो आहे दर्शन। त कल्ह पूरो ॾींहुं भगवान सभिनि भक्तनि खे दर्शन ॾिनई। अॼु चई हलो 15 ॾींहंनि खां दरवाजा बंदि करे वेठा आहियूं, हाणे थोरो फ्रेश हवा खाऊं। त भगवान रथ ते चढ़ी करे ऐं अॻिते गुंडीचा मंदिर, हे श्री मंदिर जेको जगन्नाथ मंदिर जे नाले सां प्रसिद्ध आहे, इहो चयो वेंदो आहे इहो द्वारका आहे। कृष्ण हिते राजा वांगुरु रहे थो। लेकिन वृंदावन में कृष्ण कीअं रहंदो आहे? हिकिड़ो ग्वाले वांगुरु। तॾहिं त कृष्ण खे सम्झण तमामु मुश्किल आहे। तव्हां कंहिंखे बि सम्झी वठंदो, कृष्ण खे सम्झण मुश्किल आहे, छोकी ब्रह्मा ऐं शिव भी न सम्झी सघंदा आहिनि कि भई हे परम भगवान। हिते ॾिसो था, हे सभु अलॻि अलॻि ब्रह्मांड, असां त हिकिड़े नंढे ब्रह्मांड में रहंदा आहियूं। एॾा ब्रह्मांड भगवान महाविष्णु जे शरीर मां अनंत अनंत ब्रह्मांड निकिरनि था। ऐं हे भगवान महाविष्णु जो स्त्रोत केरु आहे? हे कृष्ण ग्वालो हिते बीठो आहे वृंदावन। सभु उन खां निकिरे थो। हे ब्रह्म ज्योति जेकी तेज आहे, असां चईंदा आहियूं न भाई
चङा ॼणा चवंदा आहिनि निराकार रूप आहे, भॻवान जो रूप कान्हे, निराकार आहे। भई छो निराकार आहे भॻवान? सभिनीनि जो आकार आहे, सिर्फ़ु भॻवान ई निराकार आहे सॼी सृष्टि में। पोइ अहिड़े माण्हू खे छा चइजे? थोड़ी त सम्झ रखिजे न, जॾहिं सभिनि खे आकार आहे, भॻवान कीअं निराकार हूंदो? त भॻवान जे शरीर मां तेज निकिरंदो आहे जेको निराकार आहे। त भॻवान साकार भी आहे और निराकार भी आहे। निराकार भॻवान जो अंश आहे, भॻवान पूर्ण रूप केरु आहे? साकार आहे। त यही कृष्ण सॼी सृष्टि जो स्वामी थी करे हिकिड़ी छड़ी खणी करे ऐं गायूं चराए थो पियो। त कंहिंखे सम्झ में ईंदो कि भॻवान? ॾिसो, भॻवान राम आयो, राजा वांगुरु लीला कई, कृष्ण भी द्वारका में राजा वारी लीला कई, हाँ, ॿिया अलॻि अलॻि अवतार आया भॻवान जा। लेकिन कृष्ण जॾहिं वृंदावन में बसि हिकिड़ो डंडो खणी गायूं खणी, हलो भाई गायूं चराए हलूं था। त इन करे सम्झणु मुश्किल आहे, सभिनीनि जे सम्झ में न ईंदो आहे। उहो ई कृष्ण जगन्नाथ, उहो ई कृष्ण सॼी सृष्टि जो स्वामी आहे। धीरे धीरे भक्ति कंदे कंदे सम्झंदासीं। हाणे जगन्नाथ जॾहिं ये रथ यात्रा थी, अॼु जे ॾींहं ते जगन्नाथ वेंदा। हाणे चङी डिटेल में आहे, लेकिन असां रथ यात्रा जी डिटेल न करे, जो कर कुछ भक्त नया आहिनि, त थोड़ा जगन्नाथ जी कथाऊं भी ॿुधंदासीं। जगन्नाथ रथ में वेंदा, गुंडीचा मंदिर में रहींदा, वरी वापस ईंदा। हिकिड़ो बार हिकिड़ो भक्त, रथ यात्रा चालू थी हुई, हिकिड़ो भक्त महाराष्ट्र में, चालू न थी हुई, उनजे हिकु ॾींहुं पहिरियों महाराष्ट्र में हिकिड़ो भक्त रहंदो। उहो कंहिंजो भक्त हुयो? गणपति जो। वॾो उपासक हुयो गणपति जो, श्रद्धा सां सेवा कंदो। उनखे न ख़बर आहे कि गणपति भगवान कान्हे, गणपति हिकिड़ो देवता आहे। उन सोची भगवान, गणपति भी भगवान। त उनजी भी इच्छा थी कि मां वञी करे ऐं भगवान जो काथे दर्शन करा, लाइव मंदिर में त कयो, साक्षात दर्शन करो। त पुछी 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 कंहिं चई तू नीलाचल वन, जगन्नाथपुरी नीलाचल धाम, उते तोखे भगवान साक्षात रूप में दर्शन दींदो। हाणे ॻोल्हे त भगवान पे, तो भगवान तो ॿुधे भाई मांखे ॻोल्हे तो, इनखे मांजो रूप न ख़बर है, हे गणपति जे रूप में मांखे पूजा करे तो, लेकिन पूजा मांजी तो करे। त इहे श्रद्धा हुई कि जेको सॼे सृष्टि जो स्वामी आहे। त आयो जगन्नाथपुरी, दर्शन वरितई जगन्नाथ जो, बलदेव सुभद्रा जो। चे हे मांजो भगवान कान्हे। बेचारो दुखी थियो, हलियो, कुछ चई कान, मन में सोचे हे भगवान थोड़ी आहे। अरे मां जेको महाराष्ट्र में भगवान ॾिठो आहे, उनजी सूंड हूंदी आहे हाथी वांगुरु, ॿ वॾा वॾा कन हूंदा आहिनि, मुंहुं हूंदो आहे हाथी वांगुरु, हे कीअं भगवान आहे? त वीचारो वापसि दुखी थी करे हली वियो। त वञी गांव जे ॿाहिरि चई थोरो आराम थो करां, थकिजी पियो आहियां, लंबो सफ़र करे आहियां महाराष्ट्र खां उड़ीसा, थोरो आराम करे वरी अॻिते हलंदुमि। हाणे तॾहिं न फ्लाइटियूं हुयूं न ट्रेनियूं हुयूं, पंधु हलणो हुयो, पंधु वापसि अचिणो हो। वेठे ऐं दुखी बि हुयो। जॾहिं असां दुखी हूंदा आहियूं त असांजो एनर्जी लेवल इलाही डाउन थिए थो। भले तव्हां वटि पैसा घटि हुजनि, भले तव्हां वटि सुख सुविधाऊं घटि हुजनि, लेकिन अगरि तव्हांखे ख़ुशी आहे जीवन में, त तव्हां ॾिसंदव उत्साह असांजे मन में हमेशह रहंदो। इन करे भगवान चए थो भाई ख़ुशि रहो तव्हां। लेकिन असां कलयुग जा वासी भोग जे पुरतो लॻल आहियूं, भई हे बि खपे, हो बि खपे, हो बि खपे। उन चक्कर में छा थो थिए पियो, असां दुखी था थियूं। असांखे लॻे थो कि असां वटि घटि आहे, बल्कि असां वटि जेतिरो आहे उहो असां वटि सफिशिएंट खां बि ज्यादा आहे। बुख त नथा रहूं न, हलो कंहिं ॾींहुं बुख बि रहणो पइजी वियो, ठीकु आहे।
असांजे कर्मनि जो फल कोई वॾी ॻाल्हि कान्हे हिकु ॾींहुं बुख में रहणु, कढी वठंदासीं। लेकिन अगरि जीअं ॾिसो तव्हां भले कोई व्यक्ति बुख में हुजे, ग़रीब आहे, बुख में हुजे, जीअं सुदामो भगवान जो मित्र हुयो सुदामो, त ग़रीब हुयो, खाइण लाइ न हुयसि, ॿ ॿार घर वारी कंहिंखे बि खाइण लाइ न, पाणी पी वीचारा सुम्हंदा हुआ। लेकिन हमेशह जो भगवान जी भक्ति कंदो त ख़ुशि रहंदो, उत्साह रहंदो हुनजे जीवन में, हुन जीवन में उत्साह रहंदो। त उअं ई असां ॾिसूं कोई ग़रीब बि हुजे लेकिन घर परिवार में सुख शांति आहे त हुनखे ख़ुशी मिलंदी, आनंद मिलंदो, उत्साह रहंदो जीवन में। ऐं कई अहिड़ा बि आहिनि जिन वटि पैसा आहिनि लेकिन घर में शांति कान्हे, सुख कान्हे, त पोइ दुखी था रहो। बल्कि सभु आहे, खीसे में 4-4 आईफोनियूं रखल आहिनि, हथ में आईपैड आहे, वॾी मर्सिडीज गाॾी बीठी आहे, वॾी कोठी ठाहे वेठा आहिनि, लेकिन घर में शांति कान्हे, दुख लॻो पियो आहे। उन दुख सां कीअं ॿाहिरि, इन करे पोइ असां एनर्जी लेवल डाउन थी वेंदो। त घर में असांखे सुख ऐं आनंद कीअं आणणो आहे? भक्तिअ सां। अंग्रेजीअ में कहावत है ना, a family who prays together stays together। जेको परिवार सब गॾु अची करे संगठित रूप सां सुबह और शाम थोड़ी थोड़ी देर गॾु अचो और गीता पढ़ो, कीर्तन करो, महामंत्र जप करो, चर्चा करो हुनजे मथां, त हुनमें प्रेम ठहींदो आहे, जो कि भगवान केंद्र में। जीअं तव्हां घर में वेठा आहियो, मथे ॾिसंदव त पंखो लॻल आहे, उन पंखे में ब्लेड लॻल हूंदा आहिनि, पर लॻल हूंदा आहिनि, त 3 पर लॻल आहिनि, पंख लॻल आहिनि 3। ऐं जॾहिं चालू कंदासीं बटण त गोल गोल घुमंदो, जॾहिं गोल घुमंदो त असांखे सुठी थधी थधी हवा ईंदी। हाणे हिकु पंखे जो ॿिए पंख सां 300 जेके पर आहिनि, इन्हनि जो कोई कनेक्शन कान्हे। तव्हां ध्यान तो ॾिसंदो, कनेक्शन आहे विच में जेको एक्सेल आहे, विच में जेकी मोटर आहे उन सां हिकिड़ो कनेक्शन, ॿियो कनेक्शन, टियों कनेक्शन, डायरेक्ट कनेक्शन कान्हे। हे गॾु अची विया आहिनि, मोटर सां जुड़ियल आहिनि। त उअं ई असां परिवार में भाई माता आहे, पिता आहे, घरवारी आहे, मुड़ुस आहे, ॿार आहिनि, सभु असां गॾु आया आहियूं पंहिंजे पंहिंजे कर्मानुसार। हाणे अगरि पंखे मां विच जी मोटर कढी छॾो त हे सभु ब्लेड छितिर पितिर थी वेंदा। उअं ई असां पंहिंजे संसार में, पंहिंजे परिवार में, भले परिवार में घरवारी हुजे, हुनजो मुड़ुस हुजे, 2 ॼणा हुजनि या 4 हुजनि, 2 ॿार हुजनि, या 2 वॾा बि हुजनि, 6 ॼणा हुजनि, केतिरा बि हुजनि, विच में मोटर कान्हे न त हे हलंदो कान घर ठीक सां। त इन करे कृष्ण खे आणणु इलाही इम्पोर्टेंट आहे। तव्हां अगरि कृष्ण खे पंहिंजे भक्तिअ में, पंहिंजे भक्तिअ खे पंहिंजे जीवन में आणींदव, कृष्ण खे पंहिंजे जीवन में, कुझु न मटणो। भगवान छा थो चए, गंद जेको कोई खाए तो न खाओ, जानवर जो मांस कटे खाऊं त हे कोई खाइण वारी शइ आहे? बढ़िया भगवान के भोग लगाए शुद्ध शाकाहारी भोजन करो। ॿियो भगवान छा थो चए? थोड़ी तो चए तव्हां पंहिंजा दुकान बंदि करो, नौकरियुनि ते न वञो, पढ़ाई न करो, घर गृहस्थी न करो, थोड़ी भगवान ईअं चए। जीअं बि आहे भगवान चए थो बढ़िया हलो, खुश रहो। भगवान गीता में चई भई खुश रहो, मां संसार ठातो सुठे सां, तव्हां संसार बि बिगाड़े छॾियो। हाणे कंहिंजी उमिरि हिन ग्रुप में त आहे कान जेको 100 साल खां मथे हुजे, हलो 50-60 साल हूंदो, कोई 60 साल हूंदो। 60 साल पहले तव्हांजो शहर केतिरो सुठो हूंदो, अॼु बिल्डिंगूं ठही वयूं, लेकिन केतिरो पॉल्यूशन थी वियो। मां 2 ॾींहं पहिरियों स्टेशन तो मंदिर पियो अचां ऑटो में, त ऑटो वारे खे ॻाल्हाइण थियो, भाई हरे कृष्ण प्रभु जी करे ॻाल्हाइण थियो। मां चयुमि बाबा ॾिस, हाणे कलयुग जो लक्षण आहे, 1 महीने खां बम्बईअ में बादल ॾिसण में अचनि था, लेकिन पाणी कान्हे को। बादलनि जो हिकिड़ो नालो आहे जलधर, जंहिंखे पंहिंजे अंदरि जल धारण करे हूंदा आहिनि, त पाणी त किरे नथो।
वो भी पढ़ियल लिखियल ऑटो वारो। चई प्रभु जी हे जेतिरो पॉल्यूशन आहे न गाॾियुनि जो, इहो मथे वञे थो ऐं बादलनि खे डिस्टर्ब थो करे, त इन करे पाणी अचे नथो। ऐं पाणी ईंदो बि त एसिड रेन ईंदो। अॼु हिकु ॼणो यूपीअ में भक्त आहे असांजो, उन चई बादल न असांजे जीअं विहाउनि में न, उन त चए पुफड़ घुमंदा। हाणे असां पुफड़नि खां माफ़ी घुरंदासीं, है न। त चई बात ईअं न, विहाउ में कुझु ॼणा घुमंदा रहंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि भई छा थो ॾियण वठण थिए, विहाउ कीअं थो हले, वेॾी कीअं थी हले, रिसेप्शन कीअं थो हले, खाइण पीअण सुठो आहे, कीअं फीडबैक आहे, घुमंदा रहंदा, उन्हनि खे कुझु करिणो कान्हे। चई बादल बि ईअं घुमंदा रहंदा। त इहो कलयुग जो असरु आहे। इहो ई 50 साल पहिरियों जेके जंहिंजी उमिरि आहे उहे गवाही ॾींदा कि न तमामु सुठो हुयो अरेंजमेंट, हे सभु ख़राब थी। त हे भगत अची करे वेही वीचारो दुखी थी वियो। जग हिकिड़ो ब्राह्मण आयुसि, चई छा थियो, भगवान न मिलियो? चई छा मिलियो भगवान, भगवान आहे कान? चई अरे, चई भगवान जी सूंड हुजे, वॾा वॾा कन हुजनि, चई भगवान जी सूंड आहे। ब्राह्मण जी चई मां त ॾिसी आयुमि कान्हे का, वापसि अची मां दुखी थी। चई तूं ध्यान सां ॾिठ, हल मां सां ध्यान सां ॾेखारियां थो। चई ठीकु आहे भाई, ब्राह्मण जी ॻाल्हि ॿुधूं था, वठी वियो। ब्राह्मण पाण जगन्नाथ, त पोइ जॾहिं वियो त जगन्नाथ हिनखे ख़ुशि करण लाइ सूंड लॻाए छॾी पाण खे ऐं बलदेव खे, ऐं कन वॾा वॾा हिकदमि गणपति वांगुरु। इहो रथ यात्रा जे ॾींहुं, अॼु जे ॾींहं ते हर साल, अॼु बि जगन्नाथपुरी में, ॿियनि जगन्नाथ मंदिर में, हर जगह इनखे चईंदा आहिनि हाथी वेश। इहो हाथी वेश पाराईंदा। ॾिसो भगवान पंहिंजे भक्त जी इच्छा पूरी करण लाइ गणेश जो वेश, पंहिंजे भक्त जो वेश बि खणी वरितई, जस्ट पंहिंजो भक्त ख़ुशि रहे। त छो मां अहिड़े भक्त जी, मां अहिड़े भगवान जी भक्ति न कयां? तॾहिं त उद्धव चई न, कंबा दयालु शरणम ब्रज मां। अरे एड़ो दयालु भगवान काथे मिलंदो? पूतना ज़हर खणी आई इनखे मारण लाइ, लेकिन भगवान उनखे मारे छॾियईंसि ऐं पंहिंजी मां ठाहे छॾियईं। पंहिंजे धाम में मोकिले करे उते पंहिंजी माता ठाहे छॾियईं। एतिरो दयालु भगवान। हिकिड़ी अना लीला ॿुधाए पोइ हिते रोकंदासीं। भगवान जो हिकिड़ो भक्त हुयो रघु। हाँ, त भगवान सभिनि खे ख़बर आहे रघु ऐं भगवान ॿई बढ़िया दोस्ती हलंदी आहे, बढ़िया ॻाल्हाईंदा आहिनि, घुमंदा आहिनि। त हिकु ॾींहुं भगवान रघुअ खे सच कई, चई रघु बाबा हेॾे अच त। चई प्रभु हुकुम करो। चई अॼु राति जो न 12 वॻे तूं मूंखे मिलजांइ। काथे? राजा जे बगान में। चई राजा जे बगान में छो? चई राजा जे बगान में ना जैकफ्रूट, जैकफ्रूट मतलब कटहल, कटहल जा पेड़ आहिनि ऐं कटहल जो फ्रूट बि हूंदो आहे। कटहल जी भाॼी हूंदी आहे, कटहल जो फ्रूट बि हूंदो आहे। चई कटहल जा फ्रूट लॻल आहिनि, वॾा वॾा, एतिरा वॾा वॾा हूंदा आहिनि। चई हल त चोरी करे ऐं खाईंदासीं। रघु चई प्रभु तव्हांखे छो चोरी करणी आहे, तव्हां हुकुम करो, राजा सभु अची हिते छॾे थो। चई रघु तूं सम्झंदो न आहीं, सीधो आहीं न। चई मांजी माता यशोदा वटि मखण जी कमी हुई छा? मांजा बाबा नंद बाबा 9 लख गायूं, हिकु गांइ अगरि 20 लीटर बि खीर ॾे थी पई त 18 लख, 1,80,00,000 लीटर खीर अचे थो। केतिरो मखण निकिरंदो हूंदो माने घर में? कोई कमी आहे छा? तॾहिं बि मां चोरी करे खाईंदो आहियां। चोरी करण जो आनंद आहे। रघु चई ठीकु आहे प्रभु, तव्हांजी जीअं इच्छा। रात जो 12 वॻे ॿई विया। रघु खे भगवान चई रघु ॾिस तूं सन्नो दुबड़ो आहीं, मथे चढ़ी वञ ऐं उते कटे करे इहो कटहल जो वॾो फ्रूट मोकुल मांखे, मां कैच कंदुमि, ॿई निकिरंदासीं, सभु सुम्हिया पिया, ॿई खाईंदासीं वेही करे, नाइट आउट पार्टी थींदी आहे। त रघु चई ठीकु आहे चढ़ी वियो, न त पूरो भगवान जो पूरो भरोसो। चढ़ी उन कहिड़ी ख़बर आहे त कृष्ण टेढ़ो आहे। त रघु चई जगन्नाथ को भगवान पूछी, चई प्रभु उछला खटे वठ तो उछला? चई उछल जल्दी जल्दी मोकुल हेठ। त जीअं ई एतिरो वॾो फ्रूट आहे, घटि में घटि
15 किलो जे आसपास हूंदो आहे, 12-15 किलो। रघु मथों ईअं पेर सां उछले, जीअं उछले जगन्नाथ गायब, भगवान गायब थी वियो। त फ्रूट अची करे ज़मीन ते धड़ाम जा आवाज थी ऐं पूरो फाटी पियो। त आवाज थी त सभु चौकीदार अची विया, केरु अचियो केरु अचियो, ॾिठे रघु, चई हेठि अच। रघुअ खे वठी जेल में विझी ॾिनईं। ॿिए ॾींहुं राजा वटि वठी विया त राजा पुछी, भई रघु तूं त ईमानदार आहीं, अहिड़ा छो थो करी, तूं घुरी वठी आहे, तोखे ॾेई छॾूं, तो चोरी करण जी कहिड़ी ज़रूरत है? रघु चई, प्रभु मांखे चोरी करण जी कोई घुर्ज न हुई, न मांखे चोरी करण जी इच्छा हुई, हे सभु तव्हांजे भगवान जो प्लान आहे। त रघु ईमानदार हुयो, सभु ॼणा सम्झी विया कि हा इहो जगन्नाथ जो प्लान आहे। सभु हाँ जोर जोर सां खिलण होते आनंद में लगा भगवान जी इहा लीला ॿुधी। त अहिड़ी चङियूं लीलाऊं आहिनि जगन्नाथ जी। जॾहिं मौक़ो मिलंदो त जेतिरो असां भगवान जगन्नाथ जे बारे में ॿुधंदासीं, जेतिरो असां पढ़ंदासीं, ओतिरो ऐं जेतिरो भगवान जो नाम जप कंदासीं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। भगवान एतिरो दयालु आहे, जीअं ई तव्हां भक्ति जो प्रोसेस चालू कंदा तव्हांजे संसार में उत्साह भरण चालू, उमंग अची वेंदी। भक्ति जो पहिरियों थींदो आहे क्लेशा अग्नि दहा, असांजे संसार जा दुख घटण चालू थी वेंदा आहिनि। इहो भक्ति जो प्रभाव आहे। इन करे भगवान जी भक्ति करणु खपे, भगवान जे बारे में ॿुधणु खपे। असांजे हर जुमे हाणे प्रोग्राम चालू कयो आहे, सिंध जो 8:30, हिंद जो भारत जो टाइम 9 वॻे। त अॼु जगन्नाथ रथ यात्रा हुई, इन करे जगन्नाथ जे बारे में ॻाल्हायो। अगले बार असां जीवन में कहिड़ो प्रैक्टिकल कीअं असां सुखी थी सघूं, ख़ुशि रही सघूं, इहो असां चर्चा कंदासीं। हरे कृष्णा, जय जगन्नाथ।